मुसलमानों का इन जी करे उन पंहिंजी पॉलिसी अहिड़ी कुछ रखी त माइनॉरिटी जेका आहे तंहिंखे ताक़तवर बनाइजे त हिन मेजॉरिटी जेका मुसलमान जी आहे तंहिंखे कंट्रोल करे सघे। तंहिंजे करे असां जॾहिं अखियूं पटियूं त हिंदू जेको हो माइनॉरिटी हुई जी उहे वॾी ताक़त में सम्झो त ॻोठनि में बि जीअं मूं चयो त जिते को थाणो या कोई स्कूल उते थींदो जे हिंदुनि जा घटि हूंदा रुगो मुस्लमान जो ॻोठ में को सवाल ई कोन्हे को इहे सहूलियतूं थिया। तंहिंखां पोइ जेको बि ऑफिसर ईंदो हो वॾो यानी साहिब जेको इम्तिहान वठण वारो अचे या को सम्झो त कमु जमादार अची लहे सूबेदार त वॾी ॻाल्हि आहे उहे ईंदा हुआ त ज़रूरी हो त पहिरीं सम्झो जेके माण्हू हुते जेको वॾेरो या को ॻोठ वारो उहे हिते कंदा हुआसीं महिमान नवाज़ी पर महाजन मिलण ईंदी हुई यानी त मुखी जेको हूंदो हो ऐं ॿिया हुनजा जेके पैंच हूंदा हुआ जेके कोई जहिड़ो जो हाल हूंदो हो शाहूकार या ग़रीबी थी को नौकिरो हिंदू उहे ईंदा हुआ उहे अची मिलंदा महाजन अची थी मिलण उनजो एॾो दर्जो सॼो वापारु जेको हो सो हिंदुनि जे हथ में हो। ॿाहिराड़ी में बि इहा ॻाल्हि हूंदी त जेके सम्झो त 80% मुंहिंजे ख़्याल में या अञा बि घणा माण्हू मुस्लमान जेके बि हुआ भले ज़मीनदार वॾेरा सभु पैसा कर्ज़ ते खणंदा हुआ ऐं जेका पैदाश हूंदी पोइ उहा सॼी वरी उहो सेठ खणंदो बसि इहो फ़ैसिलो हूंदो दुनिया हली ईअं पई सवाइ को हूंदो सवर में को माण्हू हूंदो जेके पंहिंजे पैसे वारा हूंदा चवंदा उहे कर्ज़ कीअं था खणनि। असां वटि सतराजी जेका हूंदी सा उते बलोच क़ौम हुई या बि असांजा जेके हुआ तमामु वेझा राज वारा सम्झो तारादीन जुड़ेजा हू घणा पर तंहिं हूंदे बि सतराजी हिकिड़ी वॾी हुई तमामु वॾो काफ़ी पर उन में फ़क़ति हिकिड़ो ई घर हो जेको हिंदुनि जे कर्ज़ हेठि कोन उहे हुआ असां वटि सरबा बलोच लॻारी पर बेग सरबा हुआ अञा ताईं बि आहिनि उहे सरबा बेग माना वॾा उहे जेके सम्झो छाकाणि नाला ईअं हुआ उमर बेग मिर्ज़ा बेग इन जे करे बेग सरबा नालनि इन नाले जे करे हुन पंहिंजे नाला इन तरीक़े सां रखिया हा ऐं ॿियो असांजो ॻोठ ऐं जेके सम्झो थोरो पढ़ियल ऐं सम्झदार हुआ पर ग़रीब हुआ पोइ उनखे त ॿी का ॻाल्हि वॾी हूंदी कान हुई तंहिंखे उहे काणे वाणी जे कर्ज़ वर्ज़ के हूंदा हुआ वाकई पर हू ॿिया जेके बि हुआ सम्झो सभु माण्हू इन तरीक़े सां कमु हलंदो माण्हू डिॼंदा हुआ घणो करे सेठनि खां हिंदुनि खां उन खां डिॼंदा हुआ ऐं वॾेरे खां डिॼंदा हुआ इहे ॿ जेके आहिनि से जलाए सघनि था वठाए सघनि था। तंहिंखां पोइ छा हो त अञा ब्राज कोन निकितो ब्राज निकितो 32 में वञी पाणी आया तंहिंजे करे 25 खां वठी 32 ताईं कम से कम 7 साल इहे जेके आहिनि से यादि अचनि था त उन में हिकु फ़सुली थींदी यानी सिर्फ़ु कती जो फ़सुलु थींदो हो दरिया चढ़ंदो हो उन दरिया जे चाढ़े जे करे वाहन में पाणी वहंदो असां वटि शाहो वाह पाणी आणींदो शाहो वाह जेको असुलु मारिक वाह हो शहदादपुर ताईं पोइ तालपुरनि जे दौर में तमामु जॾहिं वाह घणा खोटिया विया मीर शाहो ख़ान पोइ इन शहदादपुर वटां उन शाहो वाह खे अॻिते खणायो जोर ताईं अॻिते टिपाए वियुसि इहो जो शाहो आहे उन मां वरी मीर शहदाद ख़ान हो जेको तालपुरनि जो वॾो हो तंहिं वक़्तु नियाकलवंडी बादशाही जी ख़त्म हो उन वक़्तु त हुन फ़र्क़ु शेर हुनखे जागीर ॾिनी त हुन शहदाद वाह कढायो शहदादपुर जो शहर ॿुधायो त पाणी फ़क़ति हूंदो हो 4 महीने सम्झो जून में पाणी ईंदो हो जून जुलाई अगस्त सेप्टेंबर में पाणी छिजी वेंदो हो चवंदा त हाणे पाणी छिजी वियो पोइ इन में मोक कान लॻंदी हुई चढ़ंदा हुआ हुरला इहे कड़िया वही हलंदा वाहन मां पोइ कड़िया वहंदा पोइ कड़ियुनि ते हूंदा हुरला अचे हर हुरले ते 4 एकड़ ज़मीन जा थींदा हुआ भोन 2 एकड़ या 4 एकड़ वरी हाज़िरी कंदा हुआ वरी 6 एकड़नि ताईं हर हिकु हुरलो नंढो ॿिया वॾा जुंग हुरला हूंदा 2 हुरला हूंदा तंहिंखे जुंग चइबो त इहे हुरला हूंदा उन हुरलनि जो हिकिड़ो वॾो चहचटो हूंदो हो हिकिड़ी वॾी मशीन पे हलंदी हुई रिंगट पे पवंदो हुरले जो तंहिंमें ढगा वधा पिया हूंदा बंदुर हूंदी तंहिंमें आहरा हूंदा तंहिंमें कुतर लॻंदी हुई पोइ उहे सम्झो त हारी हूंदा हुआ पोइ उन में वरी जोग ॿधबी हुई जोग जी माना यादि ॾांहुं ॿधबो 3 कलाक पोइ उनखे छोड़बो
पर कलाक के लो आज बता बस फजो जो बदूं था ते पर छोड़ी दासू पर बदूं था बिची में छोड़ी दासू तारे उभरे बदबो असुर जो बदबो ये नारा वसना जी अब कती उभरे को बद जो एड़े तरीके से वो ये समझो चार कारीगर हुआ जेके ते गडेरुंदा जेके नहारिन ने जमींदार का सवा लोहार वाढो मोची ये समझो जेके कुंभार लोहार जो होंदो सो हर ठपींदो जेका चूनी मुनी जेके करदो जेके सब जेको लोहार के साड़ी को ठपींदो मोची नाड़ो ठाए डांडो मोची नाड़ा ठाए दो ऐ समझो वाढो जो को सो होलो ठाए तैयार करे समझो तो बिहारी तो हो सब चौके ठाके होलो को चंदा सुलिया गड कयो थई सुलिया तो वट कोने को होले जो सुलिया माना तो उजवा औजार असलहा अरबी तैमा सुलिया गड कयो थई माना तो वट आइन सब जो होलो जो चढ़े वो समझो तका कुंभर लोटा ठाइंदो लोटा बदबा होले में होलो में को छाड़ू हुंदो को वरी चंदा थी बाड़ो धोए बाड़ो दो माना तो को माल में कुसी पानी में लोटो खुद पानी मां भरजी अचे यो बड़ो दौर लो पर जेकर नार माल के ढरो करे छबो ते जेके हेठ वजे पानी हेठ हुंदो जो छाड़ हुंदो अन्या माल के ढो कजे ते के टंगड़े चंगा को गादी हुंदी ओले जी जंते समझो त पार के करके बिहारी दा आया बोलो तुनी दांत के हटिंदो हले मुखे मजो हुंदो तो मुखे उनी गादी ते बिहारे मुझे पेट बताई पोती मुखे बधी चलींदा उन गादी जे भेणे सा त कई न पाऊं पो पियो हलदो से निंड रूते अची विंदी पर को उनी होरले ते छोकरो जब किसो हुंदो होरले जे मन ते तूरियूं चाड़े चढ़ींदा हुआ पो तूरियूं थींदियूं तमाम ॾाढियूं गजब एकड़ो चचड़ो हुंदो कचरियूं थींदियूं तिन होरलनि ते थींदियूं हुयूं वॾियूं कचरियूं सम्झो रात जो माण्हू ईंदा वॾियूं कचरियूं थींदियूं वरी जे या कती जी पोख पूरी थी त 6 महीना न पर 8 महीना माण्हू वांदा हूंदा तंहिंमें फ़क़ति हूंदियूं रांदियूं मेड़ा यारियूं रजबियूं माण्हू जेके मेलनि जा उहे मेला ॿिया कई वॾा सम्झो त ॾियारा पढ़ाया वेंदा हुआ न त विराग जूं महफ़िलूं हूंदियूं उहे असां वटि ख़ासि तरह सां असांजे ॻोठ में सो हिकु तमामु सुघड़ माण्हू हुआ उहे सम्झो मुंहिंजो नानो जो पोसो वॾो सुघड़ो वॾो दाना वॾो फिलासफर हो पढ़ियल हो ई कोन को तंहिं हूंदे उहो एॾो वॾो क़ाबिल हो तमामु वॾो क़ाबिल हो जंहिंजी तारीफ़ नथी करे सघिजे बसि आऊं अञा नंढड़ो हलण जहिड़ो 5 सालनि जो त नाने मूंखे पाण सां खयो पोइ जिते मेड़े ते वेंदो मूंखे पाण सां वठी वेंदो जिते कर वॾे माण्हू में वेंदो पाण वटि वठी वेंदो पाण सां वठी वेंदो पोइ मेड़ा अमला खड़ा पर वॾी ॻाल्हि असां वटि ॻाइण वॼाइण जो शौक़ु जेको सो हूंदो ऐं ॾंडा यकतारा हूंदा अलहरनो फ़क़ीर माछी जेको हो सो अॻवान हो नी सॼे किसे जो 5-7 ॿिया जेके हूंदा नौजवान हूंदा से सभु सां भेड़ा हूंदा वो लंडे यकतारे ते नीते थींदो गायन वॾियूं कचरियूं रातियूं अलहरने फ़क़ीर सम्झो ज़रे घटि आऊं जे वॾो थियुसि त मुंहिंजो उस्ताद उनखे करे सम्झो उनजी हर ॻाल्हि उन खां पुछंदो हुउसि उन वीचारे मरो वफ़ात कई 1964 में ऐं सम्झो त को रोआरे जो जॾहिं उन वफ़ात कई असां न रो जो उनखे ॾिठो 64 में उन वफ़ात कई वॾो शाइर हो मनठार फ़क़ीर जो बालको वॾो मनठार फ़क़ीर शाइर पंहिंजो ई बालको पाण रहंदो फ़क़ीर वॾो शाइर हुनजा वॾा बैत हुनजूं वॾियूं ॻाल्हियूं से तमामु ॾाढियूं अजब हूंदियूं हुयूं ऐं अरने फ़क़ीर जूं तंहिंखां पोइ वरी ॿिया जेके हूंदा हुते से तमामु वॾा होशियार माण्हू हूंदा हिफ़्ती माण्हू हूंदा उहे ॻाल्हियुनि जा तमामु पका कई ॻाल्हियूं विच में कढंदा पंहिंजा बैत ठाहींदा सम्झो असांजे ॻोठ में जेके मूं ॾिठा त साहड़ ख़ान बड़ोच ऐं गुलशन फ़क़ीर बड़ोच ॿई भाइर हुआ ॿई शाइर हुआ बैतनि जा त बाजी ख़ासि कयली हाजी ख़ासि कयली इहे वॾा शाइर हुआ बैतनि जा बैतनि बदंदा हुआ जेके वॾा ॾिघा बैत जेके हूंदा हुआ असां वटि वरी साहिब ख़ान बड़ोच हिकिड़ो ॿिया वीचारा घणा उहे नड़ वॼाईंदा हुआ उहे नड़ जूं महफ़िलूं थींदियूं ऐं बैत नड़ बैतनि जूं कचहरियूं हलंदियूं हुयूं इहे नंढे यकतारे ते नंढो फ़क़ीर वारा इहे जेके हूंदा हुआ सेर ते हूंदा हुआ इन तरीक़े सां नंढे हूंदे सम्झो कननि ते इहे आवाज़ पिया इहे ॻाल्हियूं पियूं इहे गुफ़्ता जेके आया नाने जी सोबत में ॿी हेॾो हेॾो तमामु घणियूं ॻाल्हियूं इहा वॾी तरबियत थी वॾी तमामु वॾी तरबियत थी इन सॼे सिलसिले खे जेको मेलनि खे मेलो असां वटि दुष्ट जो हूंदो पीर हसन बख़्श जो मेलो वॾो मशहूरु मेलो इन सॼे खे ॾाठो अची बराज जे पाणी जॾहिं बराज 1932 में आयो त ॿी फसली थी पई यानी राति ॾींहुं कमकार माण्हू वञूं निकिर लॻा के वक़्तु कुझु 2-3 साल पोइ पुराणी अहिड़ी तरह सां हली
पर आहिस्ता आहिस्ता हुरला बंदि थी विया, मोक थी वई। हुरला जेके चढ़ंदा हुआ, रिंगट हूंदा, वाजत हूंदा, ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, से सभु लोहारनि जा दुकान ख़तमु थी विया, कुंभारनि जूं आरियूं ख़तमु थी वियूं, मोची खे ॻोल्हिया वञी किथे लभनि त वाढा लभनी कंहिंखे। इहे सॼो निज़ाम जेको हो सो ख़तमु थी वियो ऐं सवलो थी पियो पाणी जो। पाणी रुॻो भञिजे त मोक लॻे, बसि हारी रुॻो फिरंदो हो पियो, ॿड़ियूं भरिजी वेंदियूं हुयूं। पोइ अहिड़े तरीक़े सां राति ॾींहुं पोइ अची इन हिर्स में माण्हू पिया। माण्हू चवंदा हुआ त हाणे तमामु पैदाश फसल तदा भलो थो थिए, पर बरकत हली वई आहे। अॻे बाजरी जूं राहूं थींदियूं, बाजरी थींदी, हाणे कणिक थियणु लॻी। बाजरी जूं वॾियूं राहूं थींदियूं, पोइ ॿार फटे थींदी। इहो हिकिड़ो फटलो हिकिड़ो ॾींहुं हूंदो हो जॾहिं कंहिंजी ॿार फटे, फलाणे जी ॿार फटे या फलाणे जी ॿार फटे या हुन अहिड़ा ॿार सभु वेंदा, उहे ॿार फटे माना वठणु, जेके चइबो ॿार फटे वठणु। पोड़ी में हिकिड़ो भरींदड़ हूंदो हो जेको अन्न खे अची भरे तोड़ींदा केॾा टोए सां भरींदा। पोइ उहे जेके भरींदड़ से वॾा मशहूरु आहे। असां वटि हाजी सुमर ख़ान बरोचो, उहो वॾो मशहूरु हो। उहो अची राह भरींदो हो, उनखे चवंदा हुआ राह भरींदड़। असीं वेंदा हुआसीं, पोइ हू जे टोयो खणी ऐं कंदो शुरू ईअं कंदा अहिड़े तरीक़े सां, बिस्मिल्लाही जॾहिं पहिरियों हिकु न चवंदो हो, बिस्मिल्लाही बरकतूं पाई सभिनि जा साईं, इहे 3-4 करे पोइ चवंदो हा 4 5। ओहिड़ी तरीक़े सां वॾा वॾा वाक जेके ॾींदा हुआ माण्हू सभु ॿुधनि। इहो पोइ ख़रार ॾेढ ख़रार सम्झो त हू भरे वेंदो हो मंझंदि ताईं। ख़रार जी माना छा, 4 टोया थिया कासे ते, 60 कासा थिया ख़रार ते, यानी 240 दफ़ा टोयो भरियाई तॾहिं ख़रार थियो। पर हू अहिड़ा भारू ॻाढ़ा भरींदड़ तिखा हूंदा। हाणे वरा ख़तमु थी वियूं बाजरी जूं, पोइ हाणे वरी कणिक थी, तंहिंमें वरी अची तौर कयाऊं मण हेतिरा ही हू, उन्हनि में कांटा हे अची विया। मतिलबु सॼी ज़िंदगी जो जेको जेको हो माहौल हो सो सम्झो त सिंध जो जिते बराज एरिया आहे ऐं घणी बराज एरिया थी वई ॿिन्ही पासे। 1932 खां सम्झो त सिंध अधु बदिलजी वई, रहणी कहाणी में अधु बदिलजी वई। तंहिंखां पोइ हिकिड़ो नओं निज़ाम सॼो शुरू थियो, तंहिंमें चई वाचूं शुरू थियूं, तंहिंमें चई कलाक शुरू थिया। बाबा तोखे पाणी कॾहिं मिलंदो, हेतिरा हेतिरा। त असां जहिड़ा माण्हू हूंदा चई तोखे पाणी कॾहिं मिलंदो, चइजे हीअ थो चवे त मूंखे पाणी जेको आहे सो 12 मिलंदो, हिनखे 13 मिलंदो, 12 कोन मिलंदो, हिन ख़बर ई कान हुई त हिकु थी वेंदो आहे। ओहिड़ी तरीक़े सां किसा किसा हलंदा हुआ, पर पोइ माण्हू आहिस्ते आहिस्ते सिखी विया। पोइ वाच हथ में ऐं साईं क्षमादान बती हथ में राति जो अॼु सॾु कंदा हुआ, हिकु थी वियो आहे, 2 थी वियो आहे, असांखे पाणी ॾियो। सॼो सिलसिलो जेको सो नओं रंग थी वियो। इहो हिकिड़ो असां निज़ाम नओं ॾिठो पंहिंजी ज़िंदगी में। वॾी ॿी तब्दील जेका सा सम्झो त देरि सां, पर उहा जेका आई सा आई जॾहिं ॿी लड़ाई लॻी। हीअ ॿी लड़ाई जेका लॻी उन खां अॻु में शयूं सभु सस्तियूं हुयूं, जीअं असुर खां वठी हलंदियूं पिया आहियूं उन तरीक़े सां सम्झो त हूंदियूं हुयूं। मूंखे यादि आहे त असां मूंखे पंहिंजे चाचीअ मोकिलियो त मुंहिंजी गेह वठी अचो मखी मां, त उते आउं ॾिस 17 सेरनि जो दॿो गेह जो, तंहिं ते मूं 17 रुपया ॾिना, रुपए सेर मिलियो। ॿिए दफ़े 5 पाव रुपए जा गेह मिलियो जेको मखी मां असां वठी आयासीं। ऐं 13-14 रुपया ॾिनासीं, सॼो दॿो 17 सेर वारो घासलेट दॿो आहे न, इहो हिकिड़ो 3 जो इहो भरिजी मिलियो। ऐं कणिक जेका हूंदी सा हूंदी 2 रुपया मण, ऐं फुटियूं जेके हूंदियूं हुयूं से बि हिकु दफ़े ते लॻियूं 4-5 पर हिकु दफ़े 27 रुपए मण थियूं हुयूं, जंहिंमें माण्हू वठी हबच करे वरितियूं। पोइ खुटी पिया घणिया, चवंदा लाखानो वाणियो कॾहिं खुटो, चई 27 वारे साल में खुटो, छाकाणि 27 रुपए मण फुटियूं वरिताई, फुटियूं इलाही। पर इहे जिन्सूं जेके तमामु सस्तियूं हूंदियूं हुयूं, 4 आना रोज़ानो मज़ूरी हूंदी, कंहिंखे ॾिबो हुओ 4 आना उनखे रोज़ ॾिबा, सॼो ॾींहुं कमु कंदो। इन क़िस्म जा सभु सिलसिला जेके हुआसीं, जेका ॿी लड़ाई लॻी तंहिंखां पोइ मटिजणु लॻा, तमामु महांगाई अचणु लॻी। सम्झो ॿीण ते महांगी थी वई त इहो वक़्तु हो जेको। पर उन खां सवाइ ॿी जेका वॾी ॻाल्हि हुई त अॻे सम्झिजे थो त टालपुर जे ॾींहंनि खां जीअं ॿुधोसीं राज रस्म ते तमामु वॾो ज़ोर हो। राज हुआ, राजनि जा चङा मुड़ुस हुआ, राजनि जा को मोतबर हुआ, को बि फ़ैसिलो थींदो हो त उहे राज वेही पाण में निबेरींदा हुआ। पोइ इहो लॻो पियो त हीउ कबो आहे, हीउ कोन कबो आहे, हीउ थींदो आहे, हीउ कोन थींदो आहे। हिक ॿिए जो लिहाज़, हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झो त हूंदी ही।
ऐं वञिबो त वॾी आदरबाद थींदी हुई, ख़बरूं चारूं वठिबियूं हुयूं, तंहिंमें हाल हवाल ॾिबा हुआ। इहे सभु जेके सिलसिला हुआ से ॿी लड़ाई जॾहिं लॻी, जॾहिं 36-37 खां पोइ हिकिड़ो हिकिड़ो सम्झो तब्दील आई, जेका तब्दील असां चऊं त मुआशरते सिलसिले में जेका इंसान जा हिक ॿिए से जेके लाॻापा आहिनि उन्हनि में ऐं पैसे जी जेका चिकताण अची थी, तंहिंजे करे हू फ़रागत जो वक़्तु वियो 32 खां वियो, जंहिंजे करे जेके फ़रागत वायूं जेके कचहरियूं बचहरियूं तन खे धक लॻो। बाक़ी इंसानी रिश्तनि खे जेके सिंध में हुयूं से महिमान नवाज़ी जूं, मोहबत जूं, हिक ॿिए जा लिहाज़ जूं, इहे 36-37 खां पोइ इहे घटिजण लॻियूं। हाणे पंहिंजो सकाफ़ती जेके फ़र्क़ु आया या जेके माशी फ़र्क़ु आया उन जूं ॻाल्हियूं हलियूं हेसि ताईं 1936 1970 ताईं। हाणे हिन ज़माने में त हा कुझु शौक़ु रखियो हूंदो लिखणु पढ़णु वग़ैरह सां, त उहो कीअं पैदा थियो, कहिड़ियूं शयूं पहिरीं लिखियो आहे, छा लिखियो आहे, इहे ॻाल्हियूं ज़रा थोरो वाज़े कयो। हा मनोहर साहब, लिखणु पढ़ण जो शौक़ु सम्झे थो त कंहिं हद ताईं उन जो बुनियादु पियो जेके तइलीमी सिलसिले में, छाकाणि जो तइलीमी सिलसिले में कम अज़ कम इम्तिहान में माण्हू पेपर लिखंदो ई हो, पर मज़मून लिखाईंदा उस्ताद उहे बि सिलसिला मज़मून जे लिखण जा। मनोहर साहब, लिखणु पढ़णु कंहिं हद ताईं सम्झो त हिकिड़ी कसब कमाई आहे, यानी सिखिजे थो ऐं ईअं पाणे कोन थो अची वञे। इन जो बुनियादु पवे थो तइलीमी सतह ते, त कम अज़ कम कंहिं हद ताईं इल्मी हैसियत उहा जेका पैदा थिए, इल्मी लियाक़त पैदा थिए जो माण्हू पढ़ी सघे लिखी सघे। पोइ में स्कूलनि में मज़मून नवीसी कराइनि था, उस्ताद ॿिया कराइनि था, त कुझु न कुझु उहा जेका औज़ार जेके लिखणु पढ़ण जा से माण्हू बि हथ अची था वञनि। हाणे उन खां पोइ आहे त हू पाण औज़ारनि खे इस्तेमालु करे ऐं कुझु नए सिर लिखे, इहे ॻाल्हियूं थिए थियूं। मुंहिंजे हालत में इहा ॻाल्हि आहे त मूं जीअं चयो त असांजे ॻोठ में हिकिड़ो सुघड़नि जो, सुघड़ पाई जो, शाइरी जो ऐं ॻाइण जो, रस रिहाण जो इहो चर्चो नंढे हूंदे असां ॿुधो त ज़हन में इन पासे इख़्तिरा जी तरफ़, नवनि ॻाल्हियुनि जी तरफ़, नईं ॻाल्हि कढण जे तरफ़ इन पासे जेको सो वियो। जीअं मूं अर्ज़ु कयो तव्हां हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि त मूं वठी मौलूद अंग्रेज़ी में ठाहिया, पहिरीं दाल ते काफ़ी ठाहियूं, पोइ अहिड़े तरीक़े सां जुमन शाह जो मेलो लॻंदो हो पटरीदनि जे भरिसां, उते असीं वियासीं ऐं कीअं असांखे तकलीफ़ पहुती। पोइ सॼो ज़िक्र मेले जो हिकिड़ो मूं बैतन में हिकिड़ो ठाहियो, तॾहिं आउं ॿियो दर्जो पढ़ंदो हुउसि। पोइ अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि आहिस्ते थींदी आई, पर कुझु मथी लेवल वारी ॻाल्हि जेकर हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अचे थो त जूनागढ़ में आउं पढ़ंदो हुउसि, उते मूं वञी मुशाइरो शुरू कयो, छाकाणि जो असां नौशहरे मदरसे में मुशाइरो शुरू कयो, जंहिंजो सेक्रेटरी आउं हुउसि। ऐं उन वक़्तु असांजो जेको रहनुमा सरबराह मखदूम अमीर अहमद साहब मरहूम हो, त उते वञी जूनागढ़ में बि असां इहो मुशाइरो शुरू कयो। ऐं मुशाइरे जी शुरूआति पोइ थिए थी त कुझु न कुझु त ठाहिजे थो, का ॻाल्हि निकिरे थी नई हेॾो हेॾो, त असां आया मिसरा कढी तरह ऐं सेक्रेटरी हुनजो बि ॾे दवा का बिरहजे बीमार खे, इहा असां त बाबा हर को कढी। तंहिंमें घणी महिल मूंखे यादगिरी आहे त मूं हिकिड़ी ॻाल्हि हुते कई त दां तुंहिंजे दर्द जी कंहिंखे ॾियां, चयोसि ॼण गिरनार खे ॾातार खे, गिरनार ऐं ॾातार ॿई जबल आहिनि जूनागढ़ में, त अहिड़े तरीक़े सां पोइ उन मां मज़ो ईंदो हो। मां हिकु दफ़े मीरपुर ख़ासि में हो उस्ताद करीम मरहूम को हो, उन वक़्त में मशहूरु माण्हू हो, तंहिं को चयो पंहिंजे कंहिं शागिर्द खे त हीउ जो भटाई साहिब जे में आहे त जूनागढ़ झुरंदो पवंदी झांइ झरोक में, ऐं इहो तूं को पुछा कर तुंहिंजा के दोस्त आहिनि पढ़नि था जूनागढ़। हुन मूंखे ख़त लिखी मोकिलियो त उस्ताद करीम ने हीउ पुछियो हिनजी माना छा आहे। मूंखे यादगिरी आहे त 1.5 सुबुह खनि भरे मूं हुनजी माना लिखी, मूं सही लिखी या ग़लति लिखी ख़बर कान्हे का, पर उहा लिखियुमि त हुन मां हिकिड़ी मूंखे फ़रहत आई, मां पिणा हीअ ॻाल्हि थी सघे थी, इहो आउं लिखी वियो आहियां। त इन तरीक़े सां कुझु ज़रा हौसला वधंदा आया, पर पोइ नेठि आख़िरकार जॾहिं कंहिं तरीक़े सां चइजे कुझु घणो लिखणु ऐं नओं लिखणु, उन जो मूंखे इन करे आयो जो असां जेको वक़्तु अची पढ़ियासीं नौशहरे में, तंहिंखां पोइ कुझु कराची में पढ़ियासीं,
उन वक़्त में आहे हिकिड़ी बेकसी ऐं बेवसी वारी हालत हुई ऐं असां शागिर्द जेके हुआसीं वरी ख़ाकसाद तारीख़ में असां शामिल थियासीं त उन वक़्तु इहो हूंदो त असांजा जेके वॾा आहिनि ख़ासि तरह सां मुस्लमान जेके पैसे वारा आहिनि वॾेरा आहिनि या जेके उन वक़्तु नौकरियुनि में आहिनि या उन वक़्तु जेके सियासत में हुआ वज़ीर हुआ ॿिया हुआ असांजे वास्ते छो नथा कनि का न का ॻाल्हि असांजे वास्ते कनि ॿुधोसीं त फलाणो वज़ीर थियो आहे उन जा 2-3 बंगला ठाहिया आहिनि फलाणो वज़ीर थियो आहे सुबुह जो ते चढ़ी पियो घुमे या फलाणो अहिड़ी ताक़त वारो माण्हू आहे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं पोइ वॾी कोशिशि कईसीं छो न असांखे कॉलेज को ठाहे नथो ॾिए सो असां हिकिड़ो लीडरशिप क़यादत ताईं मूं कई पर उते वञी असां धरना हया ऐं शेख अब्दुल मजीद मरहूम असांजी पुठभराई कई मरहूम अब्दुल रहमान बैरिस्टर हूंदो हो हसन बि हिते हूंदो वाइस चांसलर तॾहिं वालिद हो अफ्रीका मां आयो तंहिं असांजी पुठभराई कई असां सर ग़ुलाम सेन जे दर ते वञी धरनो आयो मूं की असांखे चवनि था कॉलेज ठाराए ॾियो सिंधी असांखे कॉलेज खपे हीअ खपे हू खपे इन क़िस्म जी उन वक़्तु वरी पाण ॿुधंदा हुआसीं मां वॾी कॉन्फ्रेंस थी आहे साईं GM सैद हिकिड़ी कॉन्फ्रेंस कोठाई सैदनि जी तमामु वॾी का कॉन्फ्रेंस कोठाई हुई हैदराबाद में या किथे मूंखे यादगिरी कान्हे का पर उनजी ॻाल्हियूं वणंदियूं हुयूं पोइ वरी ॿुधोसीं उनजे जवाब में मीर साहब हुआ टिंडे मोहम्मद ख़ान जा मीर ग़ुलाम अल्लाह ख़ान हो या नाला कहिड़ा हुआ पर के बड़े नाला हुआ ऐं उन्हनि बलोचनि जी कॉन्फ्रेंस घुराई तमामु वॾी जॻह कोठाई वरी इहो थियोसीं त भई हुते कांग्रेस आहे त या लीडर से गांधी आहिनि हेॾो वरी मुस्लिम लीग जेका पैदा थी आहे पंहिंजा फलाणा लीडर आहिनि इहो ख़्यालु ईंदो हो त ॾिसो सही मुस्लिम लीग जा लीडर आहिनि हुन जा लीडर आहिनि असांजा लीडर आहिनि असांजा वैसे सईद पार्टी थी ठहे बलोच पार्टी थी ठहे हीअ थी ठहे कमु त कुझु कोन थो थिए असांखे फ़ाइदो कोन थो थिए सो असां जेके 4 ॼणा गॾु रहंदा हुआसीं तव्हांखे ॿुधायो त ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वली अकबर जिलबाणी ऐं शेख गुल मोहम्मद रहंदा हुआसीं उन्हनि जे आॾो मूं हिकिड़ी ॻाल्हि शुरू कई मूं चयो वॾी ॻाल्हि ॿुधो हीउ फ़ाइदो असांखे त कुझु कोन थींदो हाणे वठो त गॾु पार्टी पाण ठाहियूं गॾु पार्टी खे थोरे खां गॾु जेको लीडर था कयूं गॾु खे ऐं ठाहियूं था पोइ इहो वाकई इन चर्चे मां सीरियस थी मूं गॾु ते किताब लिखियो तंहिंजो नालो हो गॾु पहिरियों जेको तख़लीक़ी किताब या अदबी किताब तव्हां चओ उहो मूं लिखियो जेके 30-40 सुफ़्हनि जो हो ऐं उहो किताब लिखी गॾु ते तंहिंमें हुनजे गॾु जूं ख़ूबियूं कई सभु बयानु करे पोइ मूं चयो भाउ असांखे न का सैद पार्टी GM सैद वारी खपे न का बलोच पार्टी मीरनि वारी खपे असां गॾु पार्टी कंदासीं जो गॾु वॾो लीडर आहे सिंध जी वॾी ख़िदमत कई अथसि हीअ बराजबान जा पंजू पंहिंजी पुठी ते नाज़ुक पुठी ते धोया आहिनि तंहिंजे करे बसि असांजो गॾु पार्टी पोइ इहो जेको तव्हां अमेरिका हलियो सभु पोयां छपियो अधु छपिजी वियो त करे वियोसि पोइ अधु छपियो इहो सम्झो पहिरियों किताब हो जेको मूं लिखी इन मौक़े ते मूंखे कुझु वधीक ज़रा ख़्यालु आयो त छो न हीअ बैत गॾु कजनि उहारियूं गॾु कजनि हीअ कजनि जेके मूं पंहिंजे ॻोठ में ॿुधियूं हुयूं इन सिलसिले में मूं पुछाऊं पियो कयूं त घणियूं ठटे जे आस पास हिते कचहरियूं मूं कयूं तंहिंखां पोइ मूंखे कोई ख़बर पई त लसबेरे ॾे पैसो घणा आहिनि सो आउं जून जो महीनो हो 1946 वञी लसबेरे निकितुसि उतां वञी जेके बैत इहे गॾु कयूं हीअ हू गॾु करे घणो विवाह तंहिंखां पोइ जुलाई में अगस्त में मूंखे वञिणो पियो अमेरिका 1946 में मूं उहो सॼो विवाद पाण सां कयो मुंहिंजो हाणे आउं किताब थो लिखां ॿेड़ाइनि जा ॿोल से पोइ हवाई जहाज़ जेको समुंड में हो जंहिंमें असां 29 ॾींहं हुआसीं तंहिंमें 3-4 बाब त उन मूं लिखी पूरा कया पोइ ॿिया कोलंबिया यूनिवर्सिटी में उते बि ग़ाइबाना लिखियो वरी विच में छॾे ॾिनई पर बहरहाल उतां मोटी आयुसि अमेरिका मां थी ऐं हिते आयुसि 49 में ऐं वरी थोरी मूंखे नौकिरी मिली सेंट्रल गवर्नमेंट में त पोइ मूं पैसा गॾु कया पहिरियां पैसा मूं गॾु कया 3800 रुपया उन पघार मां बचाए हीअ ॿेड़ाइनि जा ॿोल किताब मूं सॼो पूरो कयो ऐं अलवहीद प्रेस मां मरहूम दीन अली हूंदो तंहिं मुंहिंजी मदद कई इहो किताब मूं छपायो इहो किताब मूं छपायो त मज़ो अची वियो मां ॾिसे मूं किताब छपायो आहे ॾाढो सुठो छो न इन खे कजे अॻिते हली ॻाल्हि खे इहा हिकिड़ो थोरो ज़ौक़ जेको चयो आहे ऐं इश्क जेको आहे मोहबत कंहिं ॻाल्हि सां थिए उहा हिकिड़ी चिड़ंद दुखी पए तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि त वरी हिमत हुजे हौसलो हुजे महिनत हुजे जो छकनि ॻाल्हि सभु अचनि त कान थी अचे सो इहो हिकिड़ो ज़ौक़ जो ज़रो उन सां पोइ महिनत ऐं मोहबत ऐं महिनत जो ज़रो त मोहबत ऐं महिनत चइबो इहे ॿ ॻाल्हियूं वञी थियूं कारगर पोइ उन सां सम्झो ॻाल्हि अॻिते वधे थी पोइ जॾहिं ॿेड़ाइनि जो ॿोल जेको मूं किताब लिखियो त मूं पंहिंजी ज़ाती सॼी
पैसो भी गॾु करणु सभु कुझु। उन खां पोइ सिंधी अदबी बोर्ड क़ाइमु थियो। उनमें असीं मेंबर हुआसीं। पोइ कई ख़्याल में ॻाल्हियूं मेंबर जी हैसियत में मूं कई सलाहूं ॾिनियूं बोर्ड खे, जेके वॾियूं वॾियूं सलाहूं जेके 51 में ॿुधियूं सिंधी डिक्शनरी ठाही वञे। उन में GM सेन साहिबु सम्झो त अॻु में ई जॾहिं अमेरिका में मूं आयुसि त GM सेन साहिब खे हिते सियासत में करे कढी छॾियो। मूंखे नौकिरी कान मिलंदी। मूंखे जो चई त हाणे डिक्शनरी ठहे कान थी, तूं नौजवान आयो ऐं डिक्शनरी मुंहिंजी डिक्शनरी ठाहिण लाइ तयारु किथे वेही ठाहियां की सन में हली वई मोटू कढी ठाह। मुंहिंजो हाज़ुर हलूं था उते वञी सन में वेठासीं। पोइ GM सेन वटि उते बसि हुनजी महिरबानी हुई, मानी बि कराईंदो हो, कॾहिं ख़र्ची बि ॾेई छॾींदो हो। पोइ सां गॾो गॾु डिक्शनरी में इन में उहे रोहा मूंखे यादि हुआ त डिक्शनरी जेका आहे सा ठहंदी कंहिं हिसाब सां। पोइ सिंधी अदबी बोर्ड खे मूं सलाह ॾिनी थी सिंधी डिक्शनरी ठाहियो। उहा डिक्शनरी चऊं त ठा भला तूं भई आहियूं मुंहिंजे मथे में 3 सालनि में उहा डिक्शनरी जेका 1953 खां वठी या 51 खां वठी 53 जे आख़िर ताईं सॼो मुसवदो इन ड्राफ्ट में 20 जल्दनि में उहा जेका तयारु कईसीं। ऐं मूंखे यादि थी राति जो 1-1 बजे ताईं ऐं वेंदो हुउसि ऐं उन में तमामु घणो जवानी बि हुई ऐं तमामु जोश हो, महिनत ऐं इहा ॻाल्हि इन करे। पोइ वरी मूं सलाह ॾिनी बोर्ड खे जेका ॻोठां असांखे ॻाल्हि आहे हुई ॿुधा तूं आहिनि हीअ आहिनि हू आहिनि मुंहिंजो लोक अदब गॾु कजे। वरी उहा स्कीमूं ठाही बोर्ड जे लाइ त वरी उहा चऊं चवंदो की तूं ई भला इन खे कढ, तूं ई इन खे हलाए। पहिरीं के मूं मौज़ू इन ते लिखिया थोरा मिड़ी 15 खनि हीअ मौज़ू आहिनि। पर जॾहिं मूंखे चऊं हाणे तूं ठाह तूं इन कम खे शुरू कयो त 40 मौज़ू थी विया। मूंखे इन्हनि 40 मौज़ूअनि ते कम अज़ कम हिकु जिल्द त लिखिजे हिकु मौज़ू। पोइ उन में विधोसीं हथु। पोइ उन में या हिकिड़ी सम्झो त इश्को लॻल सॼे सिंध में जेको वेकेशन जेको वक़्तु मोकिलिजो पोइ कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे पधड़ी जी महिरबानी सां माण्हुनि खे तमामु हिकिड़ा दोस्त मुंहिंजा हुआ से मिली विया। तन में के ऑफिसर हुआ त सभुनि में वॾे में वॾो माण्हू जे मुंहिंजी मदद कई, वॾी हिकिड़ी मूंसां मोहबत कयईं। सो मोहम्मद इस्माइल ख़ान नून जेको मुख़्तियारकार हो को डिप्टी कलेक्टर असुल इस्लाम कोट थर जो, उन हर तरीक़े सां मुंहिंजी उन बसि मूं ते आशिक़ जेके आउं कमु करियां पियो हू चवे त बसि तो जहिड़ो को माण्हू कोन्हे। मुंहिंजा जीअं चवांसि तीअं करे, जिथे चवांसि उते हले। असां वञी ॿियो त ठहियो पर गाजी शाह आहे टकर में, दादू ज़िले में आहे गाजी शाह टकर में हूंदी आहे। मेलो पियो थो थिए। मूं चयो त कुझु मेलो हणूं उते हली तंबू तूलान हणूं कचहरियूं कयूं के माण्हू ईंदा जीअं वाह जगार कई अथई। अब्दुल मजीद अफ़गान हो उते डिप्टी कमिश्नर हो पढ़ियो अलीगढ़ में। उन खे मूं चयो उते हिकिड़ो SP हो चङो ख़ासो माण्हू उहे सभु से तयारियूं थी वियूं तंबू तूलान खणी और जबर जी वट में उते वञी से मेले में कचहरियूं कयूं। पोइ से तुंहिंजा काचे जा माण्हू कई सुरंदा कई बुझारतूं कई डोरूं कई ॻाल्हियूं गॾु थी वियूं। पर मतिलबु जेको अजब इंसान हो। ॿिया मुंहिंजा दोस्त मीर शहजाद ख़ान डिप्टी कलेक्टर, कादिर बख्श लाड़ेको डिप्टी कलेक्टर, इहे जेके कामोरे क्लास मां जन वीचारनि तमामु हर तरीक़े सां। पर ॿिया राजनि जा चङा मुड़ुस हुआ जिन सां जेका मुंहिंजी ॼाण सुञाण थी त हुननि इहो ख़्यालु ई कॾहिं कोन थे कयो त हीअ असांजो को ख़र्चु थो थिए। 4-4 5-5 ॾींहं कचहरियूं वणंदियूं हुयूं, देगियूं चढ़ियूं पियूं हूंदियूं हुयूं, 200-300 माण्हू वेठा हूंदा हुआ। सम्झो त इहे वॾियूं वॾियूं कचहरियूं थियूं। सिद्दीपुर साकरे में हाजी मोहम्मद सोढो बॻियाड़ करमती बड़ोच इन वक़्तु सम्झो त 3-4 ॾींहं कचहरी। ऐं वटे जी आहे दादू जी जे भरिसां उते भवा बड़ोच वेठा हाजी करमी मरहूम वॾी हिकिड़ी हिमत वारो माण्हू हो, वॾा बड़ हो। बड़ हो त असां मूं ॾिठा त भले हिकिड़ो त एॾो बड़ हो जो 1000 माण्हू उन बड़ जे हेठां वेठा हुजनि। उन जे हेठां से देगूं चढ़ियूं पियूं कचहरी। मींहुं पियो वसे त बि असांजे बड़ जे हेठां मींहुं कोन पियो पवे। कई अची माण्हू गॾु थिया। पोइ से वञी लस बेले में कचहरियूं, पोइ से सामारे में कचहरियूं। रईस अब्दुल्ला ख़ान कपरी हो तंहिं वटि वञी वरी मीर शाह नवाज़ ख़ान हुजे वञी उते कचहरियूं कयोसीं। गड़ी खैरे में त उते थी वियासीं वरी नाड़ी में। पोइ त कचहरियुनि जा कई ढिग। पोइ अहिड़े नमूने सां जो उहे जेको कमु जेको हज़ारनि लखनि रुपयनि सां थिया सो सम्झो इन कुर्ब में मुफ़्त में पियो थियो। जेके पोइ सुगड़नि वटां असां गॾु कया जंहिंजे करे नेठ आख़िरकार 40 जिल्द लोक अदब जा चपटी पूरा थिया। पर इन खां सवाइ मुंहिंजे मूं अर्ज़ु कयो आहे हिकिड़ो जज़्बो। जॾहिं इहो जज़्बो हिकिड़ी शइ न शुरू कबो त जेको त हीअ बि कजे, हीअ न कजे त हीअ बि कजे। लोक अदब सां गॾु वरी मूंखे ख़्यालु आयो त वॾा वॾा जेके शाइर थी गुज़रिया आहिनि वरी माना वारा उन जा छो न असां रिसाला गॾु करे छपायूं। वञी पहिरीं शाह लुत्फुल्लाह कादरी जो रिसालो, मेर शाह इनायत रिज़वी जो रिसालो, तंहिंखां पोइ शाह शहीद भाॾाई
उन्हीं जो रिसालो जेको उते लिखो इमाम फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ सुमरे जो रिसालो, ग़ुलाम अहमद खानज़ई जो रिसालो, तंहिंखां पोइ कंदे कंदे ख़लीफ़े नबी बख्श जो रिसालो, पर आख़िरकार पोइ हाणे शाह अब्दुल लतीफ़ रिसाले ते आख़िर में बिठायो। पर 7-8 रिसाला जो क्लासिकल पोइट्री जेका हुई इन में वञी पियासूं इहो सॼो गॾु कजे। तंहिंखां पोइ ॿिया शाइर हमल ख़ान आहे, फलाणो आहे, तीरो आहे, पर इहे तमामु मज़ेदार इनखे छो लिखे पढ़िजे, छो लिखे कजे, पोइ इहो सॼो सिलसिलो इश्क़ मोहबत सां पिया हलियो। हाणे हिते का पंहिंजी तारीफ़ करण जी ज़रूरत कान्हे का, पर इहे सॼे में इश्क़ हो ग़ालिब, उन में पैसे जो को ख़्यालु ई कोन्हो। इहे सभु किताब जेके लोक अदब खे सभु जेके मूं ठाहे ॾिना पंहिंजे इश्क़ मोहबत सां, हिकिड़ी पाई बि सम्झो त उन खां मुआवज़े में कान वरिती वई। इहे जेके बि किताब आहिनि सम्झो 100 ज़रे 60-70, ऐं मूंखे ख़बर पई त सिंधी अदबी बोर्ड इन्हनि किताबनि खे जेको उनजा विकिरो एतिरो थियो जो सिंधी अदबी बोर्ड जेको सो हली सघियो, पर इन में जेके बि हाथनि में का बि पाई पंहिंजे लाइ सम्झो त असांखे कान मक़सदु हो कि कमु थिए, बसि इन खे अॻिते हले। ऐं वीचारा मास्टर सिंधी डिक्शनरी ठाहींदा हुआसीं, सिंधी उस्ताद हूंदा हुआ वीचारा जेके पढ़ियल जेके उनखे चवां तव्हां इहे गॾु करे मोकिलियोसीं, गॾु करे मोकिलियूं, पर घटि में घटि टपाल जो ख़र्चु थियो त भला तव्हांखे लिफ़ाफ़ा मोकिलियूं था, हीअ करियूं था, पोइ असां किथे वञूं था गॾहड़ी ते चढ़ी किथे छा करियूं, पोइ 30 रुपया उनखे अलाउंस मोकिलो कयोसीं हुननि, उहे बोर्ड खां मंज़ूर करायासीं। वरी हू वीचारा मूं वटि हिते अचनि, मूं वटि महिमान थियनि, पोइ चांहि पाणियूं ॿियूं, मूं वरी बोर्ड खे चयो घटि में घटि इन ग़रीबनि जे लाइ कुझु कयो, पोइ वधि में वधि वॾी वर्खा कयूं, 300 रुपया महीनो मोकिलो कयूं कि जेको माण्हू अचनि था रिटेन कनि सुगड़नि खे, वरी भाड़ो ॾेई वापसि करनि, चांहि पाणी हुनजी मानी खाइण, 300 रुपया महीनो मुंहिंजे डिस्पोज़ल ते रखिया हुअसि, देरि सां तमामु घणो। पर हाणे इहे ॻाल्हियूं इहे हुयूं जेके इश्क़ जूं ऐं मोहबत इन में सम्झो त माण्हू ॿियो वधंदो। बाक़ी अञा कुझु मथी लेवल जेका इल्मी सा पैदा थी हक़ीक़त में उनजी थोरी थोरी ॼाण मूंखे पई जूनागढ़ में, जॾहिं तिरमिज़ी साहिबु असांजो फ़ारसी जो उस्तादु हो, मूं हिकिड़ो पेपर सो खयो हो पारसी, अरेबिक ऑनर्स हुई, हिकिड़ो पेपर जेको हूंदो हो ऑल्टरनेटिव जेको सो इलेक्टिव सो खणणो पवंदो हो, सो मूंखे पारसी। त उते तिरमिज़ी साहिबु वरी मुंहिंजो माण्हू जूनागढ़ जो आहे, उते जो शुरू ते जो बाशिंदो हो, उहो पढ़ाईंदो, पर उहो पढ़ाईंदो रिसर्च पॉइंट खां पढ़ाईंदो, हिन जी माना छा आहे, या किथां आई, हीअ ॻाल्हि किथां निकिती, हीअं छो थियो, हीअं छा थियो, उन तरीक़े सां तो हिकिड़ो जाॻायो जज़्बो त ॿार पिणा कोई मथे बि सोचे सघिजे थो। उन जी तकमील अलीगढ़ में थी, जॾहिं मौलाना अब्दुल अज़ीज़ मेमून असांजो प्रोफेसर अरबी जो, उते जॾहिं वियासीं त हुन इल्म जा हिकिड़ा सम्झो त दरिया वहाए छॾिया, सम्झो त हू पढ़ाए जो किताब कामिल मुबरद जो किताब आहे वेठो पढ़ाए, जेकर अचे को ग्रामर जो सुवाल, वॾा वॾा जेके ग्रामर जा किताब तन जा जेके अचे असांजो रखे तस्मई हीअं थो चवे, फलाणो हीअं थो चवे, फलाणो चवे थो ज़ेर अचे, फलाणो चवे ज़बर अचे, जेको जूज़ो या को शेर अचे त मौलाना अब्दुल अज़ीज़ उहो सॼो कसीदो पढ़ी वञे, जंहिंमें उहो शेर हुजे, यानी कसीदे जो कसीदो 30-40 लाइनूं पढ़ी वञे, का को गुफ़्तो कंहिं शाइर जो अचे त उन सॼी सवाल बयानु करे छॾे, बसि पोइ उन ते हैरानी पैदा करे छॾी, भले इल्म जी केॾी वसी ॼाण आहे, असां कुझु ई कोन्हे को। पोइ इहा ॻाल्हि जेका सो उतां जज़्बो जेको सो घणो पैदा थियो त वुसअत त वसी आहे, तमामु घणी ॼाण घुरिजे, असां त कुझु ई कोन था ॼाणूं। पोइ अमेरिका में जॾहिं वञणु थियो तंहिंमें हिकिड़ी वरी ॿी ख़ूबी पैदा थी त ज़ाब्तो छा कजे, ज़ब्त सां, सबुर सां ऐं ज़ब्त सां कमु कीअं कजे ऐं उन में तवाज़ुन कीअं क़ाइमु कजे। असां जूं लिखड़ियूं हूंदियूं त पोइ चवंदा हुआसीं इट्स अ वेरी 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 गुड, त उस्ताद चवंदा हुआ अमेरिका में वेरी वेरी गुड आहे कोन, सभु कोई माण्हू लाचार गुड आहे, पर फेयर चओ त बहितर आहे, हलो उहो वॾियूं ॻाल्हियूं न करियूं। त पोइ जुमिला जेके सिखायसूं लिखणु त कहिड़े तरीक़े सां डिसिप्लिन वे में लिखूं, ज़ाब्ते सां लिखूं ऐं ॻाल्हि खे हटाए पूरो करे सुहिणो करे लिखिजे, उन में एक्सट्रीम ते न वञिजे, इमोशनलिज़म न थिए। पोइ इहो जेको लिखण में ज़ाब्तो ऐं लिखण में हिकिड़ो तवाज़ुन इहो पैदा करण जी सलाहियत उते अमेरिका में थी। अंग्रेज़ी में अॻे लिखंदो ई कोन हुउसि, हिते हूंदा हुआसीं त अंग्रेज़ी गड़बड़ी कान हुई, मूं बराबरि अंग्रेज़ी जो पेपर सो कयो तंहिंमें पहिरियों नंबर पे आयो हुउसि उते जेको कॉलेज में, पर अंग्रेज़ी जो हिकिड़ो ई पेपर पास पेपर खणंदा हुआसीं, उहो हिकिड़ो पेपर मूं पढ़ियो बसि। पर पोइ अंग्रेज़ी चवंदा हुआसीं अंग्रेज़ी जी ॿोली आहे, जा सॼा ख़्याल हूंदा, तंहिंजे करे पर पोइ अमेरिका वञण खां पोइ उहा अंग्रेज़ी थोरी सम्झ में आई त कामा छा आहे, सेमीकोलन छा आहे, फुल स्टॉप छा आहे, ए ऐं दी जी त ख़बर ई कान हुई त ए किथे आणिजे दी किथे आणिजे। इहा थोरी थोरी ॼाण वञी अमेरिका में
पोइ उते वञी पई त दी किथे विझे ए किथे विझे जुमिलो कीअं ठाहिजे छा कजे डिसिप्लिन में पोइ उतां वञी पोइ थोरो कुझु वधीक सम्झ में आहे जंहिंजे करे पोइ मूं अंग्रेज़ी में के मज़मून लिखणु शुरू कया उहे वाह पढ़ी इस्लामी अरबी तारीख़ ते जेके हैदराबाद दखन मां इस्लामिक कल्चर रिसालो निकिरंदो हो तंहिंमें छपिया पहिरियों मज़मून अमेरिका वञण खां अॻु में अलीगढ़ में लिखियुमि उहो छपियो पर पोइ अमेरिका में वञी पोइ उतां लिखियुमि उहे छपिया पोइ अमेरिका खां अचण खां पोइ हिते लिखियुमि त उहे छपिया देगुल ते मज़मून लिखियुमि ॿियनि ते त पोइ अंग्रेज़ी में थोरो थोरो इहा जेका लिखण जी आदत पई पर वरी बि आउं ईअं चवंदुसि त आहे सॼी ॻाल्हि सम्झो त ज़ौक़ सां ऐं ज़ौक़ खे माण्हू वरी परसिस्टेंट ते थी फॉलो करे ऐं कुझु न कुझु उन में ज़िद हुजे त ॻाल्हि खे छॾिबो कोन को तोड़ ते पहुचाए पोइ इहे ॻाल्हियूं जेके थियनि थियूं त माण्हू खे पर ॼाण हासिलु करण जे लाइ बि ज़रूरी आहे त कंदे फेराइजे जॾहिं हथ ते न ॾिसिजे रुॻो नक साम्हूं न ॾिसिजे पोइ कमु नथो ठहे पहिरीं पाण पंहिंजो माण्हू तनक़ीद करे पाण ते इहो हिकिड़ो लेवल अचे थी नेट जो पाण सम्झे थो उहो लिखंदो सही आहे या न आहे भला हीउ जेको ॿियो माण्हू पढ़ंदो छा चवंदो हिन जी ही काउंटर आर्ग्यूमेंट आहे उन खे कीअं पेश कबो न ईअं कोन लिखिबो हीअं कबो इहो पाण जो काज़ी जेको अंदरि में थो विहारिजे पोइ वरी वधीक कुझु ॼाण ॻाल्हियूं कयूंसीं मुख़्तसिर कुझु शाह जे रिसाले जी तदवीन हुनजे मुतलिक़ ॻाल्हियूं कयूंसीं जी त हाणे तव्हां थोरो तफ़सील सां ॿुधायो त छा लोक अदब में कमु थियो आहे जो बाक़ी रहियल छा आहे शाह जे रिसाले जे मुतलिक़ कहिड़ा कहिड़ा कम थियल आहिनि ऐं छा थींदा जेको तजुर्बो थोरो आहे तंहिंमें ॿ रुख़ आहिनि जी जी हिकिड़ो आहे ख़ुशी जो त को कमु कजे थो कंहिं मंज़िल खे पहुचे थो किताब ॿियो रुख़ आहे तलख़ी जो ऐं शिकायत जो ख़ासि तरह सां हिन मुल्क में इल्मी कमु करणु सो ॾुखियो त आहे वाक़ई पर जेकॾहिं भई को वेही इल्मी कमु करे त हुनजी मदद करण वारा हुनजे लाइ रस्तो साफ़ करण वारा थोरा आहिनि ऐं हुनखे मिड़ेई करण वारा हा हुनखे तंग करण वारा तकलीफ़ ॾियण वारा उन ॻाल्हि में यसुदून सबीलिल्लाह जेको मिड़े अची विच में पढ़ण वारा सघनि आहिनि इहे रुख जेके आहिनि तंहिंजे करे वॾी हिकिड़ो घुरिजे दिलि वॾी घुरिजे ऐं जेका चइजे त माण्हू थुड़ी चमड़ी रखे थिक स्किन थिए त हिन मुल्क में सो थुड़ी चमड़ी शायदि में जी बि कमु कान ॾींदी पोइ गेंडे वारी थुड़ी चमड़ी हुजे पोइ वञी करे धक ॾियारे हाणे मिसाल तव्हांखे आउं ॾियां थो जेके ख़ुदि पंहिंजा आहिनि तन जो बि ऐं जेके ॿिया आहिनि ॿार जा तन जो बि हीउ कमु केतिरो मुश्किल आहे हिकिड़े छॾणु ऐं हू बि त आहे जेको आशिक़ आहे तंहिंखे ज़रूरु तकलीफ़ साण घुरिजनि जंहिं माण्हू जो इश्क आहे कंहिं ॻाल्हि सां त तकलीफ़ूं ॾींदियूं ऐं हाणे सिर्फ़ु लोक अदब जो कमु आहे लोक अदब जो कमु हिकिड़ो एॾो वॾो समुंड झागनो हो जो मूं वटि ॿुधायो त इहा ख़ासि महिरबानी जेके हुआ ॿाहिरि जा तंहिंजी महिरबानी हुई जो उन ॻाल्हि खे खयो वियो पर सिंधी अदबी बोर्ड जंहिंखे हीउ कमु जंहिंजे लाइ थियो पए जिन किताब छपाया वग़ैरह उनजी तरफ़ां मजमूई तौर सां सम्झो त तकलीफ़ वारी सूरत पेश आई ऐं छाकाणि जो हिकु मौक़े ते जंहिंमें के अहिड़ा माण्हू हुआ जेके ॿाहिरां त तमामु सुठा भला पर पोइ उन में करे चइजे त हुनखे इख़्तिलाफ़ हो ज़िद हो हसद हो छा हो कहिड़े ख़ुदा ॼाणे छा पर अची सम्झो त में हुसाम दीन राशदी मिसाल हिकु दफ़े अची एॾियूं ॻाल्हियूं कयूं जो पोइ मूं चयो त बहितर ईअं थींदो त तमामु ते केस दाख़िल कयो बोर्ड में वेठासीं मूंखे बहितरीनु केस दाख़िल कयो पोइ आउं उते कोर्ट में हली तव्हांखे जवाबु ॾींदुसि ॿिए तरफ़ अॼुकल्ह असांजो मखतूम साहिबु आहे जेको तव्हां वॾो लाइक़ु माण्हू आहे हिन कोई शक कोन्हे को हर तरीक़े सां पर मखतूम साहिबु जॾहिं बोर्ड जो मेंबर तॾहिं आउं इहो त कोन चवंदुसि त पोइ संदुसि इशारे ते थियो पए या पाण हिन लाइ पर
केतिरा ई दफ़ा सम्झो त एॾियूं तकलीफ़ूं अची पैदा कनि जो माण्हू कमु करे न सघे। पोइ आउं वञी मखदूम साहिब खे अपील कयां, हुनखे मिनतूं वञी कयां, साईं महिरबानी करे ॾिसो हीउ लोक अदब जो कमु आहे, हालांकि मुंहिंजो ज़ाती कमु कोन हो ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूं मुक़दमनि में हुननि में इहो लिखियो आहे। त पोइ लिखिबो त प्यार मोहबत सां आहे, लिखिबो ईअं आहे त मखदूम साहिब जी महिरबानी थी, उहा महिरबानी न थी आहे त रहिजी वञे आहे कमु। उहा महिरबानी जो मक़सदु इहो हो त मूं मिनतूं पिया कयूं ऐं वरी बि इहे लफ़्ज़ लिखणा पिया पिया त अॻिते जे लाइ असांजी यानी का मदद थी सघे। हमेशह सम्झो त ॻाल्हि खे पलण ऐं करण वारा। डिक्शनरी जो कमु मिसाल ते इहो वॾो समुंड हो, हिकिड़ो जॻह जाॻियो होसीं ऐं जीअं सैद साहिबु 1942 में वज़ीर थियो त डिक्शनरी ठाहिणु शुरू कई। वॾी हिकिड़ी कामेती हुई, 3-4 साल वहिलिया पर ॿिए ताईं वसाया 3-4 अखरनि ताईं सिर्फ़ु थोरा यानी सभु त केन कयूं, पर पोइ वरी आउं जॾहिं आयुसि त मूंखे चए डिक्शनरी जेका आहे पंहिंजे तरफ़ तव्हां रुख़ रखो। वरी रखियोसीं उन पासे रुख़ डिक्शनरी राति ॾींहुं करे वञी सम्झो त 20 जिल्द में तयारु कईसीं। जॾहिं छापण जी सूरत आई यकदमि उहे असांजे बोर्ड जा मेंबर जेके तन कोशिशि कई जेका न छपजे पिया था, पर असां पहिरियों जिल्द ऐं उन खे छपायो बोर्ड तरफ़ां ई, पर हिकिड़ी ज़ाती सम्झो ते हिकिड़ी समझौतो करे या मोहम्मद इब्राहिम जो सेक्रेटरी, तंहिंखे मूं चयो कि ॾिसो प्यार थिया छापे ही ठाहे छॾियो अथऊं, न छपबो त भला ही पोइ पियो हुजे छो को डिक्शनरी ठाहीसि। मुंहिंजो असां ते का वॾी तकलीफ़ कान ईंदी, तूं हिमत कर जो तूं एतिराज़ न कर, हिनखे असां छापंदा शुरू कयूं, बोर्ड या छापे हर का जिल्द रखूं, पोइ का तकलीफ़ थी त पाण हुनखे मोड़ींदासीं ऐं हुनखे शाबाश इन मां साथ। उहो हिकिड़ो जिल्द जेको आहे राति ॾींहुं करे सम्झो तुंहिंजूं उहो प्रूफूं ॾिसण ई सभु मुश्किल ॻाल्हि हुई। मुंहिंजूं अखियूं थी पियूं उन प्रूफूं ॾिसंदे, ॿियो प्रूफ कोन पियो ॾिसे न, छपूं पिया वरी प्रूफ पढ़ूं पिया। कॾहिं कॾहिं हूंदो आहे जो खे बि चवंदोसि उहो महिरबानी करे कॾहिं कॾहिं ॾिसंदो, पर ख़ासि तरह बास जो मूं ते उहो सॼो जेको जिल्द ईअं रातियूं जाॻे इहो प्रूफूं पढ़ी इहो खणी वञी जॾहिं रखियोसीं हुनजे साम्हूं त वॾा एतिराज़ थिया, हिन में त हीअ चुकूं आहिनि, हिन में हीअ चुकूं आहिनि, हिन में हीअ चुकूं आहिनि, एडिटोरियल लिखिया विया अख़बारुनि में त हिन में से विठियूं रखियूं थियूं आहिनि, इहे लफ़्ज़ आहिनि एडिटोरियल मूं कटे रखिया आहिनि, मूं रखिया आहिनि थिया। पोइ वरी तमामु चङा माण्हू हुआ जॾहिं इहे चयो, जंहिंजा नाला वठण मूंखे त शर्म थो अचे जो उहे नाला वठी सघां। पोइ चयो बंदि रहे, डिक्शनरी न छपाए। अरे बाबा हेॾी महिनत कई अथऊं, सॼी ज़िंदगी जो कमु ई सालनि जा साल रातियूं जाॻी कयोसीं, न बंदि हुजे, बंदि हुजे त इहो थियो। उन बोर्ड खां पोइ सम्झो त मूंखे बोर्ड मां निकारी ॾेई छॾियो, ऐं बोर्ड जो मेंबर ई कोन लॻो। उन वक़्तु उनखे मूं सलाह ॾिनी जॾहिं सम्झो त के 17 साल या 16 साल गुज़री विया त मूं को ख़त लिखियो। तॾहिं ज़फ़र हसन साहिबु आहे हिते सिंध यूनिवर्सिटी में हींअर त प्रोफेसर हूंदो या छा सोशल साइंस के डिपार्टमेंट कयो, उहो उनखे सेक्रेटरी कयो हुन बोर्ड जो। तंहिंखे मूं लिखियो बाबा महिरबानी कयो, हीउ फ़क़ति रिवीजन जो कमु आहे, एडिटिंग जो कमु आहे। जेकर आउं हींअर शुरू कयां पिया 1977 में मूंखे ख़त लिखियो या न 1977 में, मूंखे यादि हुई कान्हे का शायदि 1977 में थी सघे थो, उनखे ख़त लिखियो मूं त मुंहिंजो हीउ फ़क़ति असांखे 8-10 सालनि में सॼा जिल्द जेके नए से रिवाइज़ करे, हिन में ॿिया माण्हू केन हूंदा, उहो असांखे रिवाइज़ करणा पवंदा, इहे रिवाइज़ करे हिनखे छापियो त इनकार कयूं न। तंहिंखां पोइ पाण इहे अची वरी उहे साॻिया बोर्ड जा मेंबर त न हीउ छापणु घुरिजे, ऐं तमामु घणी देरि थी विया, हीअ थी वियो आहे, छो डिक्शनरी पई बसि जहिड़ी आहे तहिड़ी छापे छॾियो, जहिड़ी आहे तहिड़ी छापे छॾियो, यानी ड्राफ्ट आहे इहो गॾु कयो थो वञे माल ड्राफ्ट आहे। हिते इल्मी नज़र थींदी, हिते इल्मी तौर तख़्तौर थींदी, छण छाण थींदी, जे पहिरें जिल्द में कयो अथऊं पोइ अचणु घुरिजे, न जीअं आहे तीअं मिनतूं त बाबा ईअं न कयो, ईअं कंदो थी ॻाल्हि, उहे मिनतूं सभु दरगुज़र करे। तॾहिं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहिबु उहो ई बोर्ड जो मेंबर चेयरमैन, आउं बोर्ड में कोन, सभु ॿिया हुआ, सभु चङा माण्हू हुआ, ऐं कासमी जहिड़ो माण्हू जेको सो जो चेयरमैन, पर न चयूं त न छापे, चयूं त मौलाना कासमी साहिबु हिते नज़रसानी करे ऐं उहो छापे। कल्ह माण्हुनि खे बोर्ड जा मेंबर आहे त मूंखे चयो त असां कोन चयो, पर त मौलाना
छापाइण शुरू कयो मथां लिखे त नज़रसानी गुलाम मुस्तफ़ा कासिम। जॾहिं उहो छपजी आयो हिकिड़ो बोर्ड, मूं चयो, मूं चयो वरी ख़ुदा करियो हिन में नज़रसानी कहिड़ी थियल आहे, तव्हां जीअं आहे तीअं छापियो आहे, चुकूं आहिनि त चुकूं पियूं आहिनि, सभु पियूं आहिनि। बहरहाल 4 जिल्द उहे जेके आहिनि से बिना तस्हीर जे, बिना एडिटिंग जे छापे छॾियऊं, सभु पैसा ज़ाया करे। वरी जॾहिं सम्झो त आउं बोर्ड जो मेंबर थी आयुसि त मूं चयो हीअ डिक्शनरी 4 जिल्द ज़रे घटि ग़लति छपी पई आहे, हिनखे रिवाइज़ कयूं, ॿियो एडिशन ठाहियूं, तंहिंमें बड़ा तस्हीर कयूं जेसिताईं माण्हू जहिड़ो आहे, छाकाणि हीअ ॻाल्हियूं वॾियूं आहिनि, सभु कंहिंखे सम्झ में कोन। साईं वरी ॿी स्कीम मंज़ूर कई अथऊं त हिनखे वरी ॿियो एडिशन डिक्शनरी जो शाया कयो। उन ते वरी चयूं त डॉक्टर बॉल तूं कमु कर, जो महिरबानी करे वरी हिनखे बंदि न कयो, वरी असां उन कम ते वेठासीं। ॿियो जिल्द जेको डिक्शनरी जो आहे तंहिंखे ठाहिणु शुरू कयोसीं, ज़रे घटि मुनूं ठाहे छॾियोसीं, त वरी बोर्ड बलियो ऐं मखदूम साहिब जिल्द जा चेयरमैन थिया बोर्ड जा, जंहिं मां वरी उन बोर्ड मां मूंखे कढाए छॾियो। वरी जॾहिं पाण थिया ॿिया सिंध जेके ख़ासि हुते, तंहिंमें मया गुलाम रब्बानी आगरो, अली अहमद गिरोही साहिब, वॾा वॾा माण्हू, उन्हनि फ़ैसिलो कयो त डिक्शनरी जो कमु बंदि कयो। पोइ लेटर लिखी मोकिलिया, का ज़रूरत कान्हे। हाणे मतिलबु तव्हां ॾिसो वञी छा थियो, अॼु ॾींहं ताईं उहे 4 जिल्द हिकिड़ा ग़लति छपिया पिया थिया, उन्हनि खे असां दुरुस्त कयो त उन जो यकदमि बंदि कयो त न थिए, माना कि ग़लति छपियल 4 जिल्द इन ते नालो सिंधी डिक्शनरी लॻो पियो आहे। इहे आहिनि असांजी सोसाइटी जूं जिते इल्मु घटि आहे, या जिते ज़िद हसद आहे, या जिते का ॿिया अहिड़ा के कारफ़रमा आहिनि के ॻाल्हियूं। हाणे इहो हिकिड़ो आहे रंग, इन खे तव्हां ॾिसो। वरी ॿियो रंग त तव्हांखे ॼाण सम्झायां थो त इस्लामाबाद में 15 साल रहियुसि त 3 इदारा 4 इदारा मूं संभालिया। पहिरीं आउं थियुसि वञी OSD सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन, पोइ मिनिस्ट्री ऑफ कल्चर, यानी सेक्रेटरी कयो, चार्ज बि सॼी मिनिस्ट्री जी चार्ज मुंहिंजे हथ में हुई। उन ॻाल्हि खे असां जेके गवर्नमेंट जा हुआ सिलसिला तन खे असां हलायो ऐं तमामु आला तरीक़े ते उन खे हलायोसीं। ॿियो हो त तारीख़ी जेको तहक़ीक़ी इदारो आहे, तंहिंजो डायरेक्टर थियुसि, त उन खे बि निहायत आला नमूने सां ऐं इस्लामिक यूनिवर्सिटी जेके हाणे इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी सॾिजे पियो, इहा क़ाइमु कई। मूंखे ॾियारे मोकिलियाऊं फ़क़ति हिकिड़ो लेटर त हीअ क़ाइमु करणी आहे यूनिवर्सिटी। 2 सालनि जे अंदरि उहा यूनिवर्सिटी क़ाइमु करे उन खे अॻिते हलायोसीं। तंहिंखां पोइ आख़िर में हिजरा काउंसिल, नेशनल हिजरा काउंसिल, उन में एडवाइज़र करे सम्झो त मूं वञी कमु कयो। हाणे 4 जायुनि ते मिनिस्ट्री खे छॾियो, छाकाणि विज़ारत आहे, तंहिंमें कई सियासी ॻाल्हियूं तब्दीलियूं थियनि थियूं कनि थियूं ऐं माण्हुनि खे हलणो थो पवे उन राय सां। पर ॿिया जेके इदारा आहिनि, तन में जेके इदारे जा मालिक आहिनि, तंहिंजी राय खे वॾो दख़ल आहे ऐं उन खे सुहिणो सम्झी ऐं अॻिते हलाइणु घुरिजे। हाणे उन जो जेका कहाणी कहिड़ी आहे त यूनिवर्सिटी जेका हुई कान का ऐं रिकॉर्ड ते आहे, 1.5 साल में यूनिवर्सिटी मूं क़ाइमु कई ऐं उन खे बाक़ाइदे अॻिते हलायोसीं। तंहिंजा इम्तिहान, तंहिंजा निसाब ठाहियासीं, करिकुलम सभु जेके ठाहे, उन जा मक़सद, ऑब्जेक्टिव्स, उन जा सॼा सिलसिला एकेडमिक काउंसिल, सीनेट, उन सभु ठाहे यानी यूनिवर्सिटी खे हलायोसीं। तंहिंखां पोइ हिकिड़ो माण्हू जंहिंखे ख़्यालु थियो त इहो त हाणे हिकिड़ो ठाहे चुकियल गिराह आहे, छो न आउं उन में सम्झो त कुझु हिसो वठां। उन जो नालो हो मोहम्मद अफ़ज़ल, अञा जीए। उहो प्रेसिडेंट ज़ियाउल हक़ साहिब जो अज़ीज़ पाण खे सलाहींदो हो, केतिरे क़दुरु हो या न हो मूंखे ख़बर कान्हे का। पोइ उतां कयऊं कंस्पिरेसी त हाणे डॉक्टर बलोच खे कीअं असां हटायूं। हलो हाणे यूनिवर्सिटी सुहिणे नमूने सां हले पई, आलीशान नमूने में। नेठि उहा ॻाल्हि करे एतिरो अॼु तंग कयऊं त मूंखे यूनिवर्सिटी छॾणी पई। मूं चयो त बाबा हीअ वठो, तव्हां पाण हलायो। पर ख़ैर हलाइण खां पोइ छा कयऊं त उहे जेके यूनिवर्सिटी जूं जेके सभु असां छपाया हुआ जेके किताब, तन जा वर्क मथियां या तन जा जेके मुहाब जिन ते डॉक्टर बलोच लिखियलु वाइस चांसलर, उहे सभु फाड़ाए वरी ॿिया जिल्द चढ़ाए उहे वरी उते हलायूं जेका उते हो सो मूंखे मिलिया थी। मूं ॾिठो यानी एतिरो कोन्हे को असांजे यानी सोसाइटी में हिकिड़ी मां वधंदी आहे पई मार्क। बाबा हिकिड़ा दौर में आया पिया, ॿिया मथां दौर ईअं न उनखे ड्राए त अॻियो माण्हू जेको करे वियो आहे सो छो करे वियो आहे। इन तरीक़े सां हुननि कोर्स जेके हुआ आलीशान कोर्स ठाहिया, छाकाणि मूंखे तजुर्बो हो तालीम जो, तंहिंजे करे जेके BA जा ॿिया कोर्स आलीशान ठाहियासीं, तन खे कट करे
50-60 सूबे जा कोर्स वञी ठाहिया जेके हू जेके शागिर्द अञा ताईं उहे आज़ाद बि आहिनि छाकाणि उन्हनि खे का बि तरबियत सुठे नमूने में मिली कोन सघंदी। तारीख़ी तहक़ीक़ी इदारो उन्ही खे तमामु आलिशान नमूने में मूं खां अॻु में 3 साल जेके को साहिब हो के अज़ीज़ मुंहिंजो नालो